ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। कुंभ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जूं तबाहकारियूं रुकिजी न सघियूं। घर जी छित किरण सबबि हिकु पौरियत फौत थी वियो आहे। कुंभ जे ॻोठ नवाब अचण में घर जी छित किरण सबबि पौरियत रांझण अली अचण दॿिजी फौत थी वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कुंभ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जूं तबाहकारियूं रुकिजी न सघियूं आहिनि। घर जी छित किरण सबबि हिकु पौरियत फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं कुंभ मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सावल गाहो खां। जी सावल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हालिया बरसातुनि सबबि कुंभ ऐं हुनजे आसपास जा जेके ॻोठ आहिनि, ख़ासि करे जंगो, उहो जेको आहे मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। ऐं जेके जेको आहे जेको सिम नालो आहे उन्हनि ॻोठाणनि जो चवणु आहे त जेको कुंभ खां सिम नालो अचे थो, उहो जेको सिम नालो आहे उहो टुटो आहे। ऐं ॻोठ जा जेके 90% घर आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। ऐं 60% घर जेके आहिनि उहे मुकमल तौर ते किरी ऐं तबाह थी विया आहिनि। हिननि ॻोठाणनि जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं असां वटि न चूंडियल नुमाइंदो आयो आहे, न ई को ज़िले इंतिज़ामिया मां को माण्हू लड़ी आयो आहे। असांजा घर जेके आहिनि मुकमल तौर पाणी हेठि आहिनि। असीं बेयारो मददगार वेठल आहियूं। हिननि ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालिबो कंदे घुर कई आहे त असांजी वार कराई वञे, ॿियो न त असांजे घरनि में जेको बीठल पाणी आहे उहो कढाए ॾिनो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी सावल अपडेट करण लाइ।